बांदी भरिसां ॻोठ हल रखियो जमाली जो रवासी गुलाम हुसैन जमाली पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब बांदी पहुची दाहिंदे चयो त बांदी थाणे ते मुक़रर जमादार इस्माइल आराई ऐं सलाम मलिक सुबह बिना एनसी ऐं बिना केस जे मुंहिंजे वालिद लुत्फ़ अली खे खंबे लाकअप करे छॾियो हो। मालूम करण ते इहो ॿुधायो वियो त साहब वटि अव्हां जी इंक्वायरी आहे जॾहिं त 3000 रिश्वत वठी पोइ मुंहिंजे वालिद खे आज़ादु कयो वियो आहे, जंहिं जा मूं वटि सबूत तौरु वीडियोज़ बि मौजूदु आहिनि, जंहिंमें जमादार इस्माइल आराई मूं खां पैसा वठी रहियो आहे। हुन वधीक चयो त असांजो चाचो साईं रखियो सां ज़मीन ते मसइलो हलंदड़ आहे, जंहिंजो 3 दफ़ा मुख़्तलिफ़ मोज़िज़ीन वटि फ़ैसिलो बि थी चुको आहे। हुन IG सिंध SSP नवाब शाह ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त मां भट्ठे जो मज़दूर आहियां। बांदी थाणे ते मुक़रर जमादार इस्माइल आराई ऐं सलाम मलिक मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां करे रहिया आहिनि। हिननि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।